नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद ऐं भलीकार। प्यारा दोस्तों, नई मालूमात खणी तव्हां दोस्तन जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन उम्मीद आहे तव्हांखे असांजी मालूमात ज़रूरु पसंदि ईंदी। त अॼु असां जेका गुफ़्तगू करण वारा आहियूं उहा असांजे लाइ अहम ऐं ज़रूरी गुफ़्तगू आहे। अवां गौर सां ॿुधो ऐं जेकॾहिं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु बेल जे जेको निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई वीडियो नई मालूमात तव्हां दोस्तनि ताईं आसानी सां पहुची सघे। त दोस्तों, अॼु जेका ॻाल्हि असां करण वारा आहियूं सो हीअ आहे त असां अक्सर पेशाब वग़ैरह कंदा आहियूं त पंहिंजो पाण खे पेशाब जे छंडनि खां ऐं क़तरनि खां बचाईंदा कोन आहियूं। त इन जो असांजे मथां केतिरो असरु थिए थो। त हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पंहिंजो पाण खे पेशाब खां बचायो। अक्सर क़बर जो अज़ाब पेशाब खां न बचण जे करे थींदो आहे। यानी पेशाब जा जेके छंडा असांजे जिस्मनि ते या कपिड़नि ते जिस्म ते या कपिड़नि ते लॻनि था त इन जे करे असांखे क़बर जो अज़ाब थी सघे थो। ऐं महबूबनि फरमायो त इहो सच ऐं हक़ आहे। अल्लाह जे महबूब असांखे बहितरीन असांजी रहनुमाई फरमाई आहे। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र ॿिनि क़बरनि तां थियो त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन्हनि क़बरुनि वारनि जे लाइ इशारो फरमाए करे महबूबनि फरमायो त हिननि ते अज़ाब थी रहियो आहे, पर कंहिं ख़ासि या वॾी ॻाल्हि जे करे न। हिकिड़ो इन्हनि मां पेशाब खां कोन बचंदो हो, यानी पेशाब जा छंडनि खां पंहिंजो पाण खे कोन बचाईंदो हो, ऐं ॿियो क़बर वारो चुग़लखोरी कंदो हो। पोइ महबूबनि करीमनि सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकु ताज़े वण जी टारी जेका आहे सो भञी टोड़े करे उन जा ॿ हिसा कया ऐं हिकिड़ी हुन क़बर ते रखी हिकिड़ी हुन क़बर ते रखी। सहाबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, अवां ही अमल छो फरमायो? त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन जे करे जेसीं त ही वण जूं टारियूं ताज़ियूं रहंदियूं हिननि जे अज़ाब में तख़फ़ीफ़ थींदी, हिननि ते अज़ाब घटि थींदो। त अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इन फ़रमान मां असांखे सबक़ु हासिलु करणु खपे ऐं पंहिंजो पाण खे इन पेशाब जे छंडनि खां बचायूं। छो जो महबूबनि जे फ़रमान मुताबिक़ ऐं अल्लाह जे महबूब जेको ॿुधायो आहे उहो ज़रूरी हक़ ऐं सच आहे त क़बर जो अज़ाब अक्सर करे पेशाब खां न बचण जे करे थींदो आहे। सो अल्लाह पाक असां तव्हांखे क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए। यकीनन जंहिं बि महबूबनि करीमनि सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फ़रमान ते अमल कयो त उनजी ज़िंदगी बि बहितर थिए थी ऐं आख़िरत बि बहितर थिए थी ऐं क़बर जो तमामु मंज़िलूं उन जे लाइ आसान आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि ऐं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।